अस्सलामु अलैकुम रहमतुल्लाहि व बरकातहू। अल्लाह पाक असांखे ऐं तव्हांखे हिन रमज़ान शरीफ़ में असांजा पोयां गुनाह सभु माफ़ु करे, पर उन्हीअ जे लाइ असांखे अलाह खां माफ़ी वठणी पवंदी। असां रब साईं खे चऊं त अलाह साईं असां खां ख़ताऊं थी विया आहिनि, हाणे महिर कर, हे भलारो महीनो आहे, असां बसि तौबा था कयूं आइंदा जे लाइ। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन, अस्सलातु वस्सलामु अला रसूलिल करीम। नाज़रीन किराम, हिन वक़्तु तव्हां ॾिठो हूंदो त केतिरनि शहरनि में जेके तरावियूं आहिनि उहा मुंहिंजे ज़ेरे निगरानी तरावियुनि खां अॻु में स्क्रीन ते उन 4 रकात जो तर्जुमो बयानु कजे थो, पोइ वरी स्क्रीन बंदि थी वञे या टीवी बंदि करे पोइ वरी उहे 4 रकातूं इमाम पढ़े थो। इहो जेको सिलसिलो हले पिए थो तव्हांजे आस पास टंडो आदम में, शहदादपुर में, नवाबशाह में, भिरिया रोड में, लाखा ॻोठ में, ऐं मुंहिंजा साईं कंडियारो में, ठट ॻोराहो में, उमरकोट में, ऐं हिते हैदराबाद में बि हिकु ॿ मां तरावी कयां पियो थो। तंहिंजे करे जेकॾहिं तव्हां चाहियो था त इहो सिलसिलो तव्हांजे मस्जिदुनि में या तव्हांजे ॻोठ में थिए ऐं तव्हां सवाबु कमाइणु चाहियो था आईंदा रमज़ान लाइ, त मां ऐं मुंहिंजी टीम तव्हांजी मदद कंदी। मिसाल तौरु टीवी त तव्हां वटि हूंदी, बाक़ी उहो लैपटॉप जंहिंमें ही प्रोग्राम ॾियूं था उहो असां तव्हांखे अरेंज करे ॾींदासीं, रमज़ान में तव्हांखे ॾेई वेंदासीं। उन में ही सॉफ्टवेयर पियल हूंदो, जीअं हलाईंदा वेंदव त आयत क़ुर बि ईंदो ऐं उनजो तर्जुमो बि साथ में ईंदो, ऐं पोइ तव्हां माण्हुनि खे उहो सिंधी पढ़ी ॿुधाईंदा वेंदव त घटि में घटि रमज़ान शरीफ़ में माण्हुनि खे ख़बर त पवे न त अलाह चवे छा थो। सॼो मसइलो इहो आहे। अॼु मुंहिंजो जेको मौज़ू आहे न तमामु अहम आहे ऐं इन जा 2 पार्ट आहिनि। हिकिड़ो अॼु थींदो, ॿियो इन जो सेकंड पार्ट सुभाणे थींदो। ॻाल्हि इहा आहे त ही जेको मां प्रोग्राम कयां पियो, शोबान मुस्लिमीन डॉक्टर इसरा जेका तंज़ीम आहे, उन जो जेको शोबान मुस्लिमीन हिसो आहे जंहिंजो ख़ालिद महमूद अब्बासी उन जो अमीर आहे, त असीं इन्हीअ जे तहत ई क़ुर फैलायूं पिया था अल्हम्दुलिल्लाह। हाणे अॼु जेको मुंहिंजो मौज़ू इहो आहे न, इहो आहे त अलाह पाक क़ुर में कुझु अहिड़ा मिसाल ॾिना आहिनि जो इंसानु हैरान थी थो वञे। अॼु मां उन्हीअ शइ खे खयों आहे। पहिरीं त अलाह पाक असांखे हिकिड़ी आयत मां तव्हांखे ॿुधायां थो, पोइ अचां थो उहा कहिड़ी शइ आहे जेको मुंहिंजा 2 पार्ट थींदा। आऊज़ बिल्लाह मिन शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। सउस्लीहि सकर, जेको नापास थींदो अलाह थो चए सिघो ई उनखे जहन्नम में उछलाईंदासीं। वामा अदराक मा सकर, तो ख़बर आहे त इहा दोज़ख जंहिंजो नालो सकर आहे, इहो आहे कहिड़ी शइ। ला तुबकी वला तज़र, ही अहिड़ी शइ जो हिकु दफ़ो हुन में केरु घिड़ियो त बसि हिन बला वांगुरु चंबड़ी वेंदी ऐं न कुझु उहा जेको अज़ाब में खोटी कंदी न छॾींदी। लवाहतुन लिल बशर, इंसान जी खल साड़े ख़तमु करे छॾींदी। पोइ छा थींदो? सूर त खल में थींदो आहे न, वरी उहा मटाईंदी खल, वरी नई सही सूर थींदो। अलैहा तिसत अशर, ओ इहा आहे सीक्रेट। उन जहन्नम खे कंट्रोल करण लाइ 19 दारोगा या फ़रिश्ता आहिनि। 19 तिसत अशर। अलाह फरमाए थो वमा जअलना असहाब नार इल्लल मलाइका, चए थो इहे जेके 19 आहिनि इहे फ़रिश्ता आहिनि। वमा जअलना इद्दतुम इल्ला फितनत लिल्लज़ीन कफ़रू, जे हाणे जो माण्हू इहो 19 जो तइदाद ॿुधंदा त जेके नथा मञनि क़ुर खे उहे हथ ई शक में पइजी वेंदा त छा 19 जी कहिड़ी ॻाल्हि आहे। हाणे इहा जेको 19 आहे इन्हीअ जी त हाणे के त माण्हू चवंदा क़ुर में मैथमेटिकल कोड आहे, उहो पंहिंजी जाइ ते बिल्कुलु सही आहे, पर मां हिन 19 खे टोटली डिफरेंट नज़र सां थो ॾिसां। छो त अलाह साईं वरी अॻिते वरी हिकिड़ी ॿी ॻाल्हि थो चवे। अलाह पाक फरमाए थो त हे जेके कोरीअड़ा आहिनि इहे धोखो था ॾियनि, इहे ॼार था विछाइनि, इहे मथे वण में टंगिजी ॼार विछाइनि था ऐं कीड़नि खे पकड़नि था। मां इन जी स्टडी कया त इहे जेके कोरीअड़ा या स्पाइडर जेके अंग्रेज़ी में चइबो आहे, इन्हनि जूं 19 फैमिलियूं आहिनि। माना 19 फैमिलियूं 19 तरीक़नि सां कीड़नि खे पकड़नि थियूं। अॼु मां तव्हांखे इहो पार्ट ॾेखारींदुसि, पोइ मां तव्हांखे ॾसींदुसि त जेकॾहिं 19 इहे स्पाइडर 19 तरीक़नि सां पंहिंजे कीड़नि खे फासाइनि था त अलाह पाक जहन्नम में जॾहिं 19 फ़रिश्ता रखिया आहिनि, माना 19 डिपार्टमेंट आहिनि, त माना हिन दुनिया में बि
इहे ठग त माण्हुनि खे 19 तरीक़नि सां फासाइनि था। पोइ जॾहिं उहो जंहिं तरीक़े में फासे थो पोइ उहो गुनाह करे थो उन तरीक़े में, त उन डिपार्टमेंट में वञे थो जेको जहन्नम में आहे, त उते उहो सड़ंदो उन हिसाब सां। इहा आहे रिलेशनशिप। त 19 जो अदद पहिरीं त हिन जी अहमियत छा आहे, ऐं ॿियनि मज़हबनि में 19 जेको आहे हिसाबु, ऐं अलाह ताला इहो छो थो चए त जहन्नम में 19 डिपार्टमेंट या 19 फ़रिश्ता आहिनि। वरी अॻिते हली चए थो त जेको शिरक कनि था, शिरक उन्हनि जो मिसाल आहे इन कोरियर जहिड़ो, स्पाइडर जहिड़ो, जेको पंहिंजे शिकार खे फासाए थो। त माना शिरक कराइण जा 19 तरीक़ा हिन असांजे मुआशिरे में मौजूदु आहिनि, जिन खे मां पंहिंजे सम्झ मुताबिक़ कढी आहियां, जेको इनशाला इन्हीअ पार्ट ते सुभाणे हलंदासीं। हाणे बिस्मिल्लाह रहमान रहीम कयूं था। पहिरीं त इहो 19 जो अदद आहे छा, ऐं ॿियनि मज़हबनि में इन जी छा अहमियत आहे। पहिरीं त चऊं था त बाइबल जेको आहे, छा उन में बि क़ुर वांगुरु 19 जो अदद अचे थो। चए थो त नंबर 19 अपीयर्स इन सिग्निफिकेंट बाइबलिकल इवेंट्स। चए थो 19 जो अदद जेको आहे सो बाइबल जे केतिरनि इवेंट्स में अचे थो। सिम्बलाइज़िंग गॉड्स सोवरेंटी, फेथफुलनेस एंड द कम्युनिटी। माना इन 19 जो बाइबल में आहे त इहो अलाह जी ताक़त थो ॾसे, अलाह सां असांखे वफ़ादार थियण जो थो ॾसे, ऐं अलाह जो कंप्लीट प्लान थो ॾसे। ऐं वरी उन खां पोइ जेकॾहिं असीं वरी वञूं ईसाइन में, ॾिसो त हुननि वटि पोस्टर बि ईअं लॻल आहिनि। हे ॾिसो, पावर ऑफ नंबर 19 बाइबल फ्रॉम जूदास किंग्स टू स्पिरिचुअल राइस। हिननि वटि 19 हे ईसाइन जो पोस्टर आहे। त ॾिसो ही हिन 19 जे नंबर खे अहम सम्झनि था। पर जेकॾहिं असीं वञूं यहूदियुनि में 19 छा आहे, त जूइश ट्रेडिशन द नंबर 19 इज़ प्राइमरी सिग्निफिकेंट फॉर रोल इन हर्ब्यू कैलेंडर साइकिल। हे यहूदियुनि वटि बि 19 जी नंबर जी आहे अहमियत, जेका हर्ब्यू साइकिल आहे ऐं डेली प्रेयर। चए थो इट रिप्रेजेंट द 19 ईयर मेटोनिक साइकिल। माना 19 सालनि खां पोइ को वाक़ियो थिए थो दैट सिंक्रोनाइज़ द सोलर ल्यूनर कैलेंडर्स। इहो सोलर ऐं ल्यूनर कैलेंडर सां सिंक्रोनाइज़ थो थिए। एडिशनली द वीक डे अमीदा प्रेयर ट्रेडिशन कसम 19 ब्लेसिंग्स। ऐं हे जेके छंछरु आचर ते जेके यहूदी दुआऊं घुरनि था, उन में हे 19 दुआऊं घुरनि था। त 19 जो हिकिड़ो अहमियत आहे हर मज़हब में ऐं क़ुर में बि। हिंदू रिलीजन में 19 जो छा आहे, न्यूमरोलॉजी इन इंडियन न्यूमरोलॉजी कंपाउंड नंबर 19 इज सिम्बोलाइज्ड बाय द प्रिंस और शाइनिंग सन। कंपाउंड नंबर माना 10 प्लस 11 प्लस 8 शाइनिंग सन। इट इज़ कंसीडर्ड पॉजिटिव नंबर रिप्रेजेंट विक्ट्री, हैप्पीनेस, सक्सेस। माना ही रिप्रेजेंट थो करे विक्ट्रीअ खे, ख़ुशीअ खे ऐं सक्सेस खे। सेल्फ कॉन्फिडेंस एंड सिक्योर लाइफ, माना बिल्कुलु सिक्योर लाइफ। इट इज़ बिलीव टू सिग्निफाई कार्मिक लेसन इन इंडिपेंडेंस एंड द प्रॉपर यूज़ ऑफ पावर। सो 19 जो अदद जेको सो हिंदू रिलीजन में बि अहमियत हासिलु थो करे। उन खां पोइ बहाई जेको रिलीजन आहे, इन्हनि में छा आहे बहाइनि में, चए थो नंबर 19 होल्ड सिग्निफिकेंट मिस्टिकल एंड स्ट्रक्चरल इंपॉर्टेंस अक्रॉस सेवरल बिलीफ सिस्टम्स इन द बाबी एंड बहाई फेथ। इट इज़ फाउंडेशनल यूनिट, यानी वहीद यूनिट आहे फॉर देयर कैलेंडर विच फीचर्स 19 months, 19 days along with the 19 year cycle। 19 year cycle यहूदियुनि वटि आहे। इन इस्लाम it represents the 19 angels guarding hell described as a। त क़ुर में आहे इहो 19 जो अदद क़ुर। पर हिन 19 जो अदद फ़रिश्तनि त आहिनि जहन्नम में, पर हर मज़हब में हिन जी सिग्निफिकेंस आहे। ऐं ॿियो ॻाल्हि त अॻिते तव्हांखे ॾिसींदुसि त हे जेके अलाह थो चए जेको शिरक कनि था, उहे इहे स्पाइडर आहिनि, जेके कोरीअड़ो जेको ॼार विछाईंदो आहे, ऐं उनखे बि 19 फैमिलियूं आहिनि उन जूं। ऐं हर फैमिलीअ जो फासाइण जो पंहिंजो तरीक़ो आहे, जेको पार्ट 2 में मां तव्हांखे ॾसींदुसि। क़ुर पाक में हिन जो काफ़ी आहे। 19 जो अदद तमामु माण्हुनि ज़िक्र कया मैथमेटिकली। हिकिड़ो आहे त अवल अदद वरद ज़करो फ़ी क़ुर बेहसर तरतीब नुज़ूल, उहो 19। माना क़ुर में हिकु जो नंबर अचे थो, 3 बि ॻाल्हाइनि, 7 बि चए थो, पर सभ खां पहिरियों अदद जेको क़ुर में उहो अचे थो 19। अवल आयल फ़ी मुसहफ़ आयत बिस्मिल्लाह, ऐं सभ खां पहिरीं आयत आहे बिस्मिल्लाह रहमान रहीम। त इन में ॻणींदो न बी ए सीन मीम, त इहे बि टोटल हर्फ़ बिस्मिल्लाह रहमान रहीम में 19 आहिनि।
ऐं क़ुर पाक में सूरत अलॻि जेका पहिरीं लथी आहे, जेका पहिरीं सूरत क़ुर में लथी आहे, उन में बि 19 आयतूं आहिनि। उन खां पोइ हाणे अचूं था त अलाह ताला फ़रमाए थो लक़द ख़लक़नल इंसान फ़ी अहसन तक़वीम, असां इंसान खे सुहिणो करे पैदा कयो आहे। पोइ सुम रददनाहु असफल साफ़िलीन, पर पोइ पंहिंजे बुराइनि जे करे जंहिं मां हुनखे स्टेटस ॾिनो उनखां किरंदो थो वञे, किरंदो थो वञे, किरंदो थो वञे। बाक़ी बचनि केरु था, इल लज़ीन आमनू अमिलु सालिहात, पर जेके ईमान वारा नेक अमल कनि था, फ़लहुम अजरुन ग़ैर ममनून, उन्हनि अणखुट अजुर आहे। फ़मायू कज़िबुक बाद बिदीन, त पोइ कहिड़ी शइ तोखे इन जज़ा ऐं सज़ा मिलण खां तोखे इनकार थी कराए। हाणे क़ुर में हिकिड़ो लफ़्ज़ अचे थो त आयत आहे त लम यकुन लिल्लज़ीन कफ़रू मिन अहलिल किताबिल मुशरिकीन मुनफ़कीन हत्ता तातियुमुल बय्यिना। तर्जुमो जो मतिलबु इहो आहे त हे जेके काफ़िर आहिनि, जेके क़ुर खे नथा मञनि, या जेके मुस्लमान शिरक कनि था, मुनफ़कीन इहे कम न छॾींदा जेसिताईं हत्ता तातियुमुल बय्यिना, जेसिताईं ते क़ुर चिटो सवली माना सां न पहुचे। बय्यिना माना बिल्कुलु प्रूफ ऐं ज़ाहिर। मज़ेदार ॻाल्हि इहा आहे त इहा जेका क़ुर आहे असांखे हुनखे पहुचाइणो आहे, पर मज़ेदार ॻाल्हि आहे त लफ़्ज़ बय्यिना माना चिटो क़ुर आसान सम्झण वारो चए थो, जेसिताईं इन्हनि खे न ॿुधाईंदव त इहो शिरक ख़तमु कोन कंदा, तक़रीरुनि सां कोन कंदा। लेकिन मज़ेदार ॻाल्हि आहे त इहो लफ़्ज़ बय्यिना सॼे क़ुर में 19 दफ़ा आयो आहे। हे मां तव्हांजे आॾो रखियो आहे। उन खां पोइ ॿी जाइ ते अचे थो त मिसाल तौरु वतीन व ज़ैतून वतूर सीनीन व हाज़ल बलदल अमीन लक़द ख़लक़नल इंसान फ़ी अहसन तक़वीम सुम रदना असफल साफ़िलीन। इहा जेका मूं तव्हांखे आयत पढ़ी ॿुधाई, इन में पंज जेके आयतूं आहिनि, ऐं इन्हनि में 5 आयतुनि में जेके मां तव्हांखे पढ़ी ॿुधाई, इन जा लफ़्ज़ ॻणींदो वतीन हिकिड़ो लफ़्ज़, ॿियो लफ़्ज़ ज़ैतून, टियों लफ़्ज़, इहे बि टोटल 19 आहिनि। दीज़ वर टर्न कंसिस्ट ऑफ 76 लेटर्स। वरी इन्हनि में जेकॾहिं तव्हां अखर ॻणींदो माना वाव अलिफ़ ते ये नून ते टोटल 76 आहिनि, ऐं 76 बि छाजे बराबरि आहे, 19 ज़रबिया 4 माना 19 जो तालुक़ु इन सां अचे थो। अच्छा, उन खां पोइ अचूं था अॻिते, चए थो त 19 जो मैथमेटिकल मॉडल क़ुर में कहिड़ो आहे। चए थो त बिस्मिल्लाह रहमान रहीम में 19 हर्फ़ आहिनि। क़ुर जा कुल सूरतूं 114 आहिनि। 114 जो मतिलबु आहे त इहो बि 19 सां के ज़रब कंदव त तव्हांखे उहो मिली वेंदो। हीअ पोइ मां तव्हांखे ब्रेक खां पोइ थोरो निकिरी ॿुधायां थो। बाक़ी अलाह ताला छा थो फरमाए, इन फ़ी ख़ल्क़ि समावात वल अर्द व इख़्तिलाफ़ लैल व नहार लआयत लिउलिल अलबाब। चए थो हीअ जेका ज़मीन आसमान आहे, राति थिए थी, ॾींहं थिए थी, त जेके अकुल वारा माण्हू आहिनि इहे ई सम्झी वञनि था त का त हस्ती आहे जेका हिन संसार खे हलाए पई थी। बाक़ी जेके शिरक कंदा आहिनि, मिसाल ते मसलुल लज़ीन तख़ज़ू मिन दूनिल्लाह औलिया, जेके अलाह खां सवाइ शिरक करे ॿियनि मौलनि खां सम्झनि था त हीअ असांखे अलाह खां कमु कराए ॾींदा, त इन जो मिसाल आहे क मसलिल अनकबूत, इन जो मिसाल मकड़ीअ वांगुरु आहे या स्पाइडर वांगुरु आहे, इहो कोरीअड़ो आहे। इतख़ज़्त बैता, जेको घर ठाहे थी फासाइण जे लाइ। हे जेके ठग आहिनि इहे बि घर था ठाहिनि फासाइण लाइ, अटकलूं था कनि। पर अलाह फरमाए थो इन अहुनल बुयूत ल बैतुल अनकबूत, पर हक़ीक़त में तव्हां ॾिसो त केॾो कमज़ोर घर आहे इन मकड़ीअ जो। लव कानू या लमून, जेकॾहिं तव्हांखे इन शइ जी ख़बर पए। बाक़ी इन अलाह यालम मा यदून मिन दूनी, अलाह खे ख़बर आहे त शिरक करे कंहिंखे था सॾनि। मिन शैन तिलकल अमसाल नज़रबुहा लिन्नास, हे चए थो मां तव्हांखे इन शिरक जो मिसाल मकड़ीअ जे ॼारे वांगुरु ॾिनो आहे। इहो जेको मिसाल असां बयानु कयूं था, वमा यकुला इल आलमून, लेकिन इन खे सम्झण लाइ साइंटिफिक इल्मु खपे। आलमून, हा, अॼु मुंहिंजो इहो मक़सदु आहे त असां इन को रिलेशन खे मां तव्हांखे साइंटिफिक ॾसींदुसि त इहे शिरक ऐं इहा मकड़ीअ जे ॼारे जो रिलेशनशिप कहिड़ी आहे, ऐं इन्हीअ में 19 जो जेको अदद जी अहमियत आहे त आख़िर मकड़ी जेका आहे स्पाइडर आहे, उन जूं दुनिया में आहिनि 19 फैमिलियूं,
ऐं हर फैमिलीअ जो फासाइण जो तरीक़ो पंहिंजो आहे। ऐं चए थो त हीउ जेको अलैहा तिसत अशर जेको जहनम ते 19 फ़रिश्ता आहिनि, माना 19 डिपार्टमेंट हूंदा, त माना हर डिपार्टमेंट कंहिं ख़ासि ॾोह जे करे उनखे उते विधो वेंदो। ऐं ॾोह घणे भाङे आहे, शिरक जो बि आहे। चए थो त वमा जालना असहाब नार इलल मलाइकत, इहे आहिनि फ़रिश्ता सभई जेके तइदाद 19 वारो। वमा जालना इद्दतुम इल्ला फितनतन लिल्लज़ीन कफ़रू, बाक़ी इहो 19 जे अदद ते माण्हू खिलंदा। इहो कहिड़ो आहे, केरु खिलंदो जेको क़ुर खे नथो मञे। ऐं इहा जेका उन आज़माइश आहे उन्हनि जे लाइ। हाणे छा आहे त तिसा अशर माना 19 मलकनि अशद बदशन फिल जहनम, जी पकड़ सख़्तु आहे जहनम में। In the world there are 19 spider families, 19 फैमिलियूं आहिनि। यूज़िंग 19 ट्रेप्स टू कैप्चर प्रे, असांजे मुआशिरे में हे जेके ठग वेठा आहिनि 19 तरीक़नि सां तव्हांखे फासाए ऐं पंहिंजे जमायत में विझनि था। उहे तरीक़ा कीअं था इस्तेमालु कनि। और मुआशिरे में अवाम को दीनी धोखा देने के भी 19 इक़साम है, वधीक थी सघंदा पर मां त 19 कढिया आहिनि। तंहिंजे करे असांखे हिन क़ुर खे सम्झी पवणो आहे। चए थो फ़िक्र सा ख़ैर मिन क़यामत लैल, हिकिड़ी घड़ी हिन क़ुर जे कंहिं आयत ते तवजह ॾियण जो सवाबु सॼी राति जे तहजद पढ़ण खां वधीक आहे। ब्रेक वठूं था। अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातहू। प्रोग्राम सहरी टाइम में आऊं आहियां शफ़ी अहमद लाखो। 19 जो मां तव्हांखे हर मज़हब में ॾसियो त इहा हिकिड़ी अहमियत आहे। अल्लाह ताला चए थो त जहन्नम में 19 डिपार्टमेंटनि ते 19 फ़रिश्ता वेठा आहिनि। ऐं वरी मिसाल थो ॾिए जेके अलाह खां सवाइ ॿियनि खे सॾनि था, उनजी मिसाल स्पाइडर या मकड़ीअ वांगुरु आहे। असांजो अवाम में मूं ॾिठो आहे त 19 जी अहमियत आहे, लेकिन उहा मैथमेटिकल मॉडल तौरु क़ुर खे चवनि था। त मिसाल तौरु मां तव्हांखे हाणे ॾियां थो त बिस्मिल्लाह रहमान में 19 हर्फ़ आहिनि, ठीकु आहे। क़ुर में 114 सूरतूं आहिनि, त 114 खे जेकॾहिं फैक्टर कबा त 19 × 6 19 ज़रबिया 6 त अलॻि आहे। ऐं उन खां पोइ बिस्मिल्लाह रहमान रहीम जो तइदाद बि क़ुर में 114 आहे। ऐं उन खां पोइ जेको सो हे जेके मां तव्हांखे अॻु में बि ॾसियो त लफ़्ज़ जेको आहे काफ़ जो लफ़्ज़ क्यू जेको आहे उहो क़ुर में 57 दफ़ा थो अचे, जेको 19 × 3 थो थिए। ऐं उन खां पोइ मिसाल तौरु हे लफ़्ज़ आहिनि का हा या ऐन सीन, इहे जेके लफ़्ज़ आहिनि इहे 798 दफ़ा अचनि था क़ुर में। ऐं इन्हनि जो बि फैक्टर कबो त 19 ज़रबिया 42 अचे थो। अलाह जो लफ़्ज़ क़ुर में 2698 दफ़ा अचे थो, इन जा फैक्टर कबा त आंसर थींदो 19 ज़रबिया 142। त माना सॼो क़ुर में मैथमेटिकल मॉडल 19 ते ॿधो पिया। बहरहाल अॼु मुंहिंजो मौज़ू इहो न आहे। मां इन 19 जो ॿियो साइंटिफिक हिकिड़ो एविडेंस कढी मां तव्हांखे ॿुधायां थो त अलाह ताला पहिरीं त इन सां तालुक़ करे थो स्पाइडर सां। ऐं हिन स्पाइडर जूं 19 फैमिलियूं आहिनि, स्पाइडर 19 फैमिलीज़। ऐं हर फैमिली पंहिंजो ट्रेप याने जेको ॼार मुख़्तलिफ़ तरीक़े सां करे थी। हाणे मां तव्हांखे ॾेखारियां थो पहिरीं फैमिली, ॿी फैमिली, टीं, चोथीं, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19 हे फैमिलियूं आहिनि। हाणे जेकॾहिं मां हिन खे तव्हांखे थोरो इन जो ॾेखारियां त थोरो इन खे तव्हांखे ॾिसणो पवंदो त ही कुझु फैमिलियुनि जी मां हिते वीडियो कढी आहे। द स्पाइडर डिज़ाइन इंजीनियर, माना ही ख़ासि इंजीनियर आहे हिकिड़ो जेको डिज़ाइन अहिड़ी थो करे इंटेलिजेंटली। हाणे ॾिसो न, हिकिड़े पन तां उॾामी ॿिए में वियो पर पोयां धाॻो उहो जेको इहे धाॻा पेट मां थो ठाहे। ऐं वञे थो त उहो धाॻो करे थो अचे, छाकाणि उहो पुल तौरु हुनखे धाॻो कम में ईंदो। ऐं ही हर जाइ ते मौजूदु आहे। हे वरी ॾिसो हिन हिकिड़ो ॼारो ठाहियो आहे। हाणे इहो जेको ॼारो ठाहियो अथसि इन में को बि कीड़ो ईंदो इन में फासिजी वेंदो, पर हीउ उन ते पंधु करे सघे थो, उन ॼारे ते, छो त हुनखे ख़बर आहे त हीउ जेको धाॻो आहे इहो कुझु कोन कंदो। पर जेकॾहिं को कीड़ो ईंदो उहो जेको सो उन ॼारे में फासिजी वेंदो।
अञा इन जा ॿिया नमूना ईंदा, थोरो तव्हां सब्रु कजो। चए थो त जेकॾहिं जेतिरो इंसान जो क़दु आहे, हिन स्पाइडर जो क़दु इंसान जेतिरो थी वञे त हे जेको ॼारो ठाहींदो इहो तक़रीबन 150 मीटर वॾो, माना हुनखे जेकॾहिं स्केल बराबरि कजे 150, ऐं इन ॼारे जी इहा हाइट जेको एम्पायर स्टेट बिल्डिंग जेतिरी थी सघे थी। ऐं हीअ एॾी मज़बूत हिन जो रसो आहे जो जेकॾहिं इन साइज़ जो ही ॼारो ठाहे त हवाई जहाज़ हिन मां गुज़री कोन सघंदो। हाणे अॻिते मां तव्हांखे ॾसींदुसि त हे जेको ॼारो आहे मां तव्हांखे ॾेखारियां थो, आहे त सनडो हथ सां भुरिजी थो वञे, पर इन जो जेकॾहिं तव्हां वटियो पाण में ऐं तव्हां इन ते इन जो थुल्हो इन गोल ॾाइरो ठाहियो त इहो लोह खां 5 दफ़ा वधीक मज़बूत आहे। पर असांखे लॻे थो हाणे इहो जेको स्पाइडर इंजीनियर आहे न, इहो कीअं थो डिज़ाइन करे पंहिंजे ॼारनि खे, कीअं थो शयुनि खे डिज़ाइन करे। इन डिज़ाइन त कान थी सघे, हे बिल्कुलु एज़ अ इंजीनियरिंग तौरु हुन पंहिंजे ॼारे खे डिज़ाइन थो करे। नंढड़ी शइ आहे, केॾो इन खे अकुलु आहे, न को हिन वटि कैलकुलेटर आहे, न को हिन वटि को मैथमेटिकल फार्मूलाऊं आहिनि हिन वटि। हाणे वरी इन जो तव्हांखे को ॿियो क़िस्म मां ॾेखारियां थो। ऐं हे ॾिसो, हाणे हिते वेठो आहे, हितां फूक हणी पंहिंजो जेको धाॻो आहे कंहिं जाइ ते पहुचाए थो त उहो हुते वञी चंबड़ंदो, पोइ हीअ लड़की उन जाइ ते पहुचंदो। माना हे अच्छा, हे सभु हे ॼारा पाण हाणे ॾिसो फूक हणंदो वञे थो ऐं मुख़्तलिफ़ टारियुनि में उहो पंहिंजो ॼार जो उहो पंहिंजो एंकर लॻाईंदो थो वञे। आहे छा क़दुरु, ॾिसो छा अथसि, केॾो थो हे ॾिसो केॾा थो धाॻा मोकिलींदो वञे, ऐं पोइ हाणे उन्हनि धाॻनि जे ज़ोर ते पंहिंजो ॼारो ठाहींदो। ॾिसो अॻिते सुभाणे मां तव्हां ॾिसंदुसि त कीअं इहे जेके ठग आहिनि, टोपियूं पायो वेठा आहिनि ऐं पाण खे वॾो बुज़ुर्ग था चवनि, उहे बि ईअं ॼारा था ठाहिनि असांखे फासाइण जे लाइ, त जीअं असांखे गुमराह कनि। अलाह पाण चयो आहे त तव्हां शिरक था कयो, जेके अलाह खां सॼो था, इन जो मिसाल हिन वांगुरु आहे। हे बि धोखा थो ॾिए, ऐं हिन जूं 19 फैमिलियूं आहिनि, 19 तरीक़े सां धोखा ॾियनि था। तव्हां 2-3 फैमिलियूं त हिन जूं हाणे ॾिठियूं तव्हां। हाणे ॾिसो, चए थो जेकॾहिं हिन जो धाॻो जेको हिन जो आहे, जेकॾहिं 30 सेंटीमीटर इन खे ॻंढे ऐं हीअं ठाहिजे त इन जी मज़बूती एतिरी आहे जो तव्हां 150 गाॾियूं इन ते टंगे सघो था। हे स्पाइडर जो धाॻो जेकॾहिं 30 सेंटीमीटर तव्हां इन खे ठाहियो त इन में एॾी ताक़त आहे इन धाॻे में जो 150 गाॾियूं तव्हां टंगे सघो था। ऐं हे छा था कनि, इन धाॻे जी केमिस्ट्री कापी करे ऐं हे ठाहिनि था सन्हड़ो कपिड़ो। उहो एॾो मज़बूत कपिड़ो थी थो वञे हिन जे ॼार मां, पर फुल कापी कान्हे का, जस्ट इमिटेशन कनि था त उहो एॾी उन जी ताक़त आहे जो इन कपिड़े मां गोली नथी लंघे सघे। हे इन स्पाइडर जे धाॻे मां ही कपिड़ो ठाहे, उन जे एक्चुअल धाॻे में न, उनखे कापी करे ठाहियो अथनि, इन मां गोली लंघे न सघंदी। इहा इन धाॻे जी ताक़त आहे। त इन जो मतिलबु आहे त हे जेके ॼार विछाइनि था अणपढ़ माण्हूअ लाइ, जेको क़ुरान जो इल्मु न आहे, उहे बि एॾा मज़बूत ठाहिनि था।
असां लोह त ॾिसो केॾो पंहिंजो आयरन मां लोह ठाहिण मां राडूं ठाहियूं था, शयूं ठाहियूं था, केॾी यानी इन करण में असांखे पवे थी। इन मां असां ब्रिजिस ठाहियूं था, इन लोह तां असांजा स्ट्रक्चर ठहनि था। लेकिन हिन जी स्ट्रेंथ हिन खां 5 गुणी वधीक आहे, पर छाकाणि सन्हड़ो आहे त इन करे असांखे लॻे थो त ताक़त कान्हेसि का। बसि हाणे मां हिनखे थोरो अॻिते करे ख़तमु कयां। हाणे तव्हां ॾिसो, हीउ हिकिड़ो ॼारो थो ठाहे मथां, ॼारो ठाहे ऐं हिन हथ में झले बीहंदो। ऐं ॾिसो हे हथ में झले बीठो आहे, हे लड़कियो पियो आहे वण में, हाणे हथ में ॼारो अथसि ऐं हेठि निहारींदो त जेकॾहिं को जीत अचे थो त छा कंदो, जो हिन यकदमि हुन जे मथां किराईंदो। हे ॿी फैमिली आहे। हाणे ॾिसो हे वञे पियो थो न, या ही जीत बीठो आहे, हे निहारेसि पियो थो, हिन अखियुनि में केॾो पावर आहे। ॾिसिजो, ॾिठव, मथां लड़की हुनखे खणी वियो। हर फैमिली जो पंहिंजो तरीक़ो आहे। ॾिजो हाणे खणी हिनखे वेड़े छॾियईं ऐं वेड़े रखे छॾींदो, पोइ आराम सां हिनखे खाईंदो। अहिड़े नमूने सां हिन जा ॿिया बि क़िस्म आहिनि। हाणे ॾिसो हे पाण उन ते वञे पियो थो, कुझु कोन थो थिएसि, छो त हीउ उते थो पेर रखे जंहिं धागे में हुन न रखी आहे त को हुनखे फासाए। ॿियो कीड़ो ईंदो, इन भरिसां वारे कंहिं बि धागे ते पेर रखंदो, वेड़िजी वेंदो सफ़ा। ऐं हे ॾिसो, हे टुंग में अंदरि घिड़ी वियो आहे, जॾहिं का शइ अचे थी पोइ थो ॿाहिरि निकिरे। हे ॾिसो हे कीअं पंहिंजो जेको ॾेखारियोमांव। अच्छा, हिन वरी ज़मीन में अंदरि वेठो आहे, मथां वरी अहिड़ो ढकु ठाहियो अथई सफ़ा ज़मीन जहिड़ो, जो को कीड़ो लंघे थो। अच्छा, हिन वरी धागा विधा आहिनि ग्राउंड में, जॾहिं को कीड़ो भरिसां लंघे थो त हुनखे खणी थो वठे। इहो ॿियो क़िस्म आहे हिन जो। ऐं हीअ मां तव्हांखे रुॻो ॾेखारियां थो इन्हनि जा 19 जेके क़िस्म आहिनि, इन्हनि जा कहिड़ियूं शयूं। हाणे ॾिसो, हिते जंहिं एनवायरमेंट में आहे उहो रंग अहिड़ो पंहिंजो अहिड़ो थो करे छॾे। हेॾे ॾिसो, हे ॻाढ़े एनवायरमेंट में पंहिंजो रंग ई ॻाढ़ो करे छॾियईं, हे हिन एनवायरमेंट में पंहिंजो इहो रंग करे थो छॾे। इहे सभु हिननि जा क़िस्म आहिनि। हाणे हे रुॻो पंहिंजे इहे जेके चुंबूं अथसि इन्हनि सां थो पियो फासाईंदो वते। हे अंदरि टुंग में लिकी वेठो आहे। ऐं कॾहिं कॾहिं इहो ॼारो एॾो वॾो ठाहे थो। अच्छा, पथरनि में वरी अहिड़ी शिकिल थो करे जहिड़ो पथर त जीअं ॿाहिरां ख़बर न पए त हीउ को वेठो आहे हिते। ऐं के वरी उॾामी बि सघनि था, उॾामनि था। तंहिंजे करे जिस तरह लाखों मकड़ियों की अक़साम 19 खानदानों में तकसीम हैं और हर ख़ानदान का धोखा देने का जाल ख़ास है, क्योंकि अल्लाह अज़्ज़ व जल ने इस मकड़ी के जाल को मुशरिकों के धोखों से तशबीह दी है। इसीलिए इस मुआशरे में अवाम को धोखा देने के भी कम अज़ कम 19 किस्में ज़रूर मौजूद हैं। जिस तरह एक मकड़ी जाल बुनती है और धोखा देती है, इस तरह धोखेबाज लोग भी मुख्तलिफ धोखों का जाल बुनते हैं और सीधे साधे इंसानों को अपने जाल में फंसाकर बाड़ में बंद करते हैं और इनके अर्द गिर्द दीवारें खड़ी करके अपने तक महदूद कर देते हैं ताकि उन लोगों तक हक़ न पहुँचे। तंहिंजे करे अलाह पाक जो मिसाल ॾिनो आहे त जेको सो अलाह खे जो छॾे था वञनि, जो मिसाल हिन मकड़ीअ जहिड़ो आहे। हाणे तव्हां ॾिसो त हे मां तव्हांखे ग्राफ ॾेखारियो आहे त स्पाइडर सिल्क जो जेकी ताक़त आहे, जेका फोर्स आहे, सेम डाया जी स्टील खां 5 दफ़ा मथे आहे। ऐं इन्हनि मां कापी करे जेको वरी कैलवर ठाहिनि था, उहो स्टील खां 2 दफ़ा वधीक आहे। इहो जेको कपिड़ो मूं तव्हांखे ॾेखारियो, जंहिंमां गोली न पई वञे, माना ही अहिड़ी इन शइ। पर
हे ॾिसो इहो जेको आहे स्पाइडर सिल्क साइज़ एज़ पेंसिल थिक एंड स्टॉप फ्लाइंग प्लेन, जेकॾहिं हिकिड़ी पेंसिल जे बराबरि धाॻो हिन जो ठहंदो त जहाज़ हुन मां लंघी कोन सघंदो। हाणे अलाह ताला फ़रमाए थो त कज़ालिक जअलना कुल नबीन अदुअन शयाती इंस वल जिन, चए थो अहिड़ी तरह सां इंसाननि जिन्हनि मां शैताननि खे सभु कंहिं नबीअ जो दुश्मन कयो ऐं असांजो बि, जेको हिक ॿिए खे धोखे ॾियण लाइ सींगारल ॻाल्हियूं सींगारीनि था ऐं जेकॾहिं तुंहिंजो पालणहार घुरे हा त इहो कमु न कंदा। पर अलाह इन लाइ कयो आहे त जन्नत ठाही अथई, दोज़ख ठाही अथई, त उहो त चवंदो त तव्हां हिननि जे जेके ॼार आहिनि हिन खां बचो, ऐं बचण जो कहिड़ो तरीक़ो हिन क़ुर खे पढ़ंदव। ॼार नंबर पहिरियों, हाणे अचूं था ॼारनि ते। पहिरियों ई त इहे छा कंदा त माण्हुनि खे चवंदा त क़ुर ऐं हदीस जी माना न कयो, यानी बाड़ में बंधे जानवर इनमें इंसानों कुरान हदीस की मानी मता मुकम्मल परहेज़ कराई जाती है। इस किस्म के लोग आहिस्ता आहिस्ता इंसानियत से गिर कर जानवर से बदतर हो जाते हैं। बाड़ की दीवारें उसकी छत इस तरह बनाते हैं कि बांधे हुए जानवर इनमें इंसान को कहीं कुरान या हदीस न पहुँचे। ऐसे कुरान में अल्लाह पाक फरमाए तो अम तह सब त तव्हां सम्झो था अन अक्सर हुम यसमऊन यकलून, त अक्सरत माण्हू क़ुर खे ॿुधी ऐं उनखे सम्झनि था, जेके नथा सम्झनि चए थो इन हुम इला कल अनाम, इहा अक्सरियत जानवर आहे, बल हुम अज़ल सबीला, इहे जानवर आहिनि। इहे आहिनि ॿधा पिया आहिनि इन पहिरें ॼार में, माना क़ुर जी माना न ॿुधाइणु ॾींदा, हदीस जी माना कोन ॿुधाईंदा ऐं रुॻो स्टोरियूं ॿुधाईंदा। ऐं उन खां पोइ तंहिंजे करे काफ़रनि इहो चयो हो उन ज़माने में काल लज़ीन कफ़रू ला तस्मऊ लिहाज़ल क़ुर, मके जे मुशरिकनि जॾहिं हज़रत उमर रज़ी अलाह ताला नो मुस्लमान थियो त चईं त तव्हां क़ुर न ॿुधो, छो त क़ुर में असरु आहे। ऐं ईअं कोन चवंदा क़ुर में जादू आहे, जेको ॿुधे थो उन असरु थी थो वञे। ऐं अलाह जे क़ुर जे नाले चवंदा हिन में जादू आहे। वल गौफ़ी, ऐं जेकर ॿुधे त गोड़ कयो, तूतारियूं वॼायो त जीअं आवाज़ु न पहुचे, लअल्लकुम तग़लिबून, त तव्हांजो शिरकी निज़ाम क़ाइमु रहे। कहिड़ो निज़ाम आहिनि? 360 मूर्तियूं लॻायूं आहिनि अलाह जे वलियुनि ऐं बुज़ुर्गनि जूं, ऐं पेतियूं रखे वेठा हूंदा, इन मां खाईंदा। लेकिन अलाह फरमाए थो त अलज़ीन यस्तमिउल क़ौल, इन ॼार मां कीअं निकिरंदव? चए थो जेको कनु ॾेई क़ुर खे सम्झी ॿुधंदो, फ़यतबिउन अहसनहु, ऐं उन ते पोइ अमल करण जी कोशिशि कंदो सुहिणे तरीक़े सां, उलाइक लज़ीन हदाहुमुल्लाह, त पोइ सम्झो त अलाह हिननि खे हिदायत ॾिनी आहे। व उलाइक हुमुल उलुल अलबाब, ऐं पोइ इहो सम्झो त इन मुआशिरे में सियाणा ई इहे माण्हू आहिनि। ॼार नंबर ॿियों, ॼार ॿियो कहिड़ो आहे त धोखेबाज लोग अपनी फ़िरक़ों में बंधे जानवर की मानद लोगों को ये धोखा देते हैं कि हमारी बाढ़ सब फ़िरक़ों से ज़्यादा भरी है, माना असांजा मुरीद ॾाढा आहिनि। ऐं अक्सरियत जो अक्सरियत माना ई हक़ जी ॻाल्हि आहे। क़ुर छा थो चए? इन तुते अक्सर मन फिल अर्द, जे अक्सरियत जे पोयां हलंदव युज़िलू कन सबीलिल्लाह, इहा अक्सरियत तव्हांखे अलाह जे रस्ते खां गुमराह कंदी। यतबिऊन इल ज़न, छो त उहा ॿुधरियुनि ऐं कहाणियुनि ऐं किसनि ते हले थी। इन हुम इला यख़ुसूम, ऐं उन ते पंहिंजूं अटकलूं कनि था। त चए थो अक्सरियत न आहे। क़ुर में अचे थो अक्सर नास ला यअलमून 24 दफ़ा, अक्सर नास ला यअकुलून 5 दफ़ा, अक्सर नास ला यशकुरून 5 दफ़ा। चए थो फ़अरद अक्सरुहुम फ़हुम ला यस्मऊन, अक्सरियत खां भॼो परते, इहे ॿुधनि ई कोन था 2 दफ़ा। वमा कान अक्सरुहुम मोमिनीन 12 दफ़ा, अक्सरुहुम मुशरिकीन, अक्सरुहुम फ़ासिकून 2 दफ़ा। इहो आहे ॼार नंबर ॿियों। त असां जी बाबा हिन साईंअ जा वॾा मुरीद आहिनि, या साईं वटि घणी जमायत आहे, न जमायत वॾी। तंहिं करे पंहिंजो शाह लतीफ़ छा थियो आहे त शाह जो हिकिड़ो शेर आहे इन ते, त जेको आहे सो जे ओभारो लोक वहे त तूं जे उबतो वञ, यानी चए थो त शाह जो बि शेर आहे त तव्हां अक्सर जे पोयां न वञो, जे आयो त ॾिसींसा। टियों ॼार, माण्हुनि खे धोखा दिया जाए असुल शिरक पत्थर की मूर्तियों को पूजने का नाम है, जबकि गैर हाज़िर मुअल माण्हुनि खे पोखाइणु शुरू कनि, इहो कूड़ था आणनि। जवाब आहे त कोई कौम भी पत्थर को नहीं पूछती, बल्कि अपने नेक लोगों की शक्ल में मूर्तियाँ बनाती है, चाहे पत्थर की, चांदी की या सोने की हो। दर हकीकत नेक लोगों की मूर्तियाँ बनाने का मकसद ये है कि इनके तवस से हाजिरवाई की जाए। हिंदू चवनि था असांजा अलाह जा वली सभु जन्नत में भॻवान वटि आहिनि, पर आवाज़ु नथो पहुचे, तंहिंजे करे असां हुन जी मूर्तीअ जे रस्ते हुन ताईं आवाज़ु पहुचायूं था। मके जे मुशरिकनि बि छा चवनि पिया त जेके उन्हनि मूर्तियूं लॻायूं, चवनि पिया कालू ला तज़रुन आलिहतकुम वला तदरुन वदऊं वला सुआऊं वला यगूस यऊक नसर, इहे वरी वॾा बुज़ुर्गनि जा नाला हुआ। त चवंदा त इन्हनि खे तव्हां न छॾियो। ब्रेक वठूं था, तव्हांखे पोइ इंशाअल्लाह ॿुधाईंदा।
अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातहू। ॼार नंबर 3 में हे छा था कनि त मके जे मुशरिकनि जेके मूर्तियूं आहिनि में वॾा वॾा बुज़ुर्ग जा मशहूर जीअं असां वटि वॾा आहिनि अलाह जा वली, अलाह उन्हनि खे जन्नत नसीब करे, गोस पाक फलां हो चङा वॾा नाला, पोइ इन ते सॼो धंधो हलाईंदा, हो बि ईअं धंधो हलाईंदा। इहे कंहिंजा नाला आहिनि? इहे तव्हां हिन खे ॾिसो। चए थो त इहे जेके बि आहिनि अस्माए रिजाल सालिन में क़ौम नूह, इहे क़ौम नूह अलैहिस्सलाम जा नेक बाना हुआ। फलमा हल्कू, पोइ जॾहिं इहे गुज़ारे विया, ओहा शैतान इला क़ौम, त शैताननि खे अची आइडिया ॾिनी त इन्हनि जी तव्हां हणो मूर्ति, त जीअं इन जे रस्ते तव्हां हुन ताईं आवाज़ु पहुचायो। ऐं उन खां पोइ अलाह फरमाए थो त वया बदून मिन दून अलाह, अलाह खां सवाइ जिन खे सॾनि था, माला यज़रुम, न इहे नुक़सानु ॾींदा न को नफ़ो ॾींदो आहे। ऐं चवनि था यकुन हाउला शुफ़ाउन इंदल्लाह, इहे त अलाह जा वली असांजो कमु था अलाह कराए ॾियनि। त इन जा में अलाह थो चए कुल अतुनबियून अल्लाह, छा तव्हां अलाह खे तव्हां उहा ख़बर ॾसियो, बिमा ला यालम फिस समावात वल अर्द, जो हुनखे ई ख़बर कान्हे त इहो कमु थिए थो। सुभानहू, अलाह अहिड़े ऐब खां पाक आहे, छो त अलाह त साह जे रग खां वेझो आहे, प्रॉपर्टी हुनजी आहे, त इहो कमु कीअं तव्हांखे चवंदो कयो। व ताला माना अलाह जी टेक्नोलॉजी तमामु ऊची आहे, अम्मा युशरिकून, जो कोई शिरक कनि था, अलाह खे ज़रूरत ई कान्हे का। तंहिंजे करे अलाह थो चए फला तदो मा अलाह इलाहन आख़िर, अलाह सां गॾु कंहिं बि ॿी मोल हस्तीअ खे न सॼो। फ़तकून मिनल मुअज़्ज़बीन, त पोइ न त तव्हांखे मां अज़ाब ॾींदुसि। बाक़ी जेर खां हयू ऐं कयूम, संदसि ख़ासियत आहे न त अलाह पाक ज़िंदा आहे ऐं पावर बि अथसि ऐं प्रॉपर्टी ॿिन्ही जी आहे। पर जेकॾहिं दुनिया में को माण्हू हयू आहे, जिंद आहे, ऐं उन वटि का शइ आहे, उहा तव्हां वठी सघो था या उनखां दुआ कराए सघो था। लेकिन हिंदू जेके मूर्तियूं लॻायूं अथनि, इहे सभु उन्हनि जे बुज़ुर्गनि जूं आहिनि। हे जेके बि मां तव्हांखे पिक्चर्स ॾेखारियां थो, इहे जेके मूर्तियूं आहिनि सभई इन जे बुज़ुर्गनि जूं आहिनि। मिसाल तौरु हे हनुमान आहे, हनुमान सुपर सालारो लॉर्ड कृष्णा जो, ऐं वञी उनजी सीता जेका घर वारीअ खे दुश्मन खां छॾाया, वॾो पावरफुल हो, तंहिंजे करे जी मूर्ति लॻाई अथनि। त असां हिन खे चवंदासीं त हे भॻवाननि जो सुपर सालारो, तंहिंजे करे हीअ असांखे कमु कराए ॾींदो। ऐं कमु कीअं कराईंदो? जन्नत में वञी उनखे पेरे पे चवंदो त फलाणे जो कमु कयो, पाण कोन थो करे, उन्हनि खे मिंथ थो वञी करे। ऐं मिसाल तौरु हे जेके भॻवान जा हिननि 3 मूर्तियूं ठाहिनि, ब्रह्मा माना ख़ालिक, अच्छा, वरी जेका दुर्गा जी जेका लॻाई अथनि, इहा वरी कुवत ऐं निगहबान, वरी गणेश मुश्किल कुशा, माना हिननि इहे माना हीअ असांजो बुज़ुर्ग मुश्किल कुशाई कंदो। गंगा बख़्शिश मग़फ़िरत करण वारी, हनुमान कुवत, काली नफ़सानी ख़्वाहिश ते काबू पाना, कृष्णा इल्म हुसन ताक़त, लक्ष्मी दौलत क़िस्मत, इन मूर्तियुनि खे प्रॉपर्टियूं ॾिनियूं अथनि। ऐं पार्वती गंज बख़्श बिला अवज़ देने वाली, राधा वफ़ादारी, राम मालिकुल मुल्क, सरस्वती हुसन अलीम, शिवा रहम कारसाज़, सीता साबिर, ऐं सूर्या सूरज देवता, बीमारीअ खां शफ़ा ॾींदो, विष्णु हफ़ीज़ मुश्किल कुशा। ऐं वरी हे चीननि बि लॻायो आहे, मां हिन जी तस्वीर उतां कढी आहे वाल ऑफ चाइना मां, हे सुपर सालारो, त हिन जो ॾाढो अचे बीहंदा आहिनि त हीअ ताक़त वारी शइ आहे। तंहिंजे करे इहे जेके मूर्तियूं आहिनि, इहे द कंप्लीट डिक्शनरी ऑफ यूरोपियन गॉड्स एंड गॉडेसिस, इन यूरोप वारनि में बि इहे मूर्तियुनि जो रवाजु मौजूदु हो। ऐं इस्लाम खां अॻु में हबुल हूंदो हो, हबुल द चीफ एडुल ऑफ मक्का इज़ लिंक टू बाल आल्सो नोन एज़ तमूस, इहे सभु उन जा हुआ। ऐं उनखां पोइ हे गॉडेस उज़ा, इहा बि इस्लाम खां अॻु में इहा इन्हनि जी मूर्ति हिननि वटि हूंदी हुई। ऐं हे जेको सो हिननि चाइनीज़ में बि जेको सो इहो कॉन्सेप्ट आहे इन जो, हे इन जो। लेकिन हालांकि जेकॾहिं असीं हिंदुनि जे लिटरेचर में वञूं त उहो मना थो करे। हिन जो भगवत गीता चए थो, जो पत्थरों की पूजा में जाए अटक पहुचता है आबाओ अजदा तक, माना जेको पत्थरनि जी पूॼा था कयो, पोइ त तव्हां पंहिंजे वॾनि जेके बिदअती ऐं जेके गुनाहगार तव्हांजा बुज़ुर्ग त उते न, जो फितरत की भूतों की पूजा करे, माना गंगा जी पूॼा करे, वण जी पूॼा करे, चंड जी पूॼा करे, अनासिर से जाकिरो, आख़िर मरंदो त तव्हांजा सॼा एटम डिस्ट्रीब्यूट थी वेंदा। है आबिद को वसिल अपने महबूब से, असल में त जंहिं असांखे पैदा कयो आहे, असांजो कमु आहे त उन असां वसल कयूं। है तालिब का मेल अपने मखसूस से गए और सभु मां सिवा की तरफ़, अलाह खां सवा ॿिया सभु शिरक में पइजी विया, ख़ुदा वाले आए ख़ुदा की तरफ़। इहा भगवत गीता जी आयत आहे, त हू चए थो ख़ुदा वाले आए ख़ुदा की तरफ़। तंहिंजे करे हिंदू चवंदा असां पत्थर खे नथा पूॼूं, चवंदा त मूर्ति इज़ लाइक अ वे टू कम्यूनिकेट विद डीटी, चए थो मूर्ति उन बुज़ुर्ग ताईं आवाज़ थी पहुचाए जेको जन्नत में भॻवान सां गॾु वेठो आहे, इन जी पूॼा असां कयूं ई कोन था। बहरहाल
उन खां पोइ ॼार चोथों, माण्हुनि खे क़ुर खां परे रखण जो धोखो ॾींदा आहिनि त जेकॾहिं कंहिं हिकिड़े माण्हूअ खे जंहिंखे अरबीअ जी सम्झ कान्हे क़ुर पढ़ंदो ज़ेर ज़बर जी ग़लती कंदो त गुनाहगार थींदो। भई ॻाल्हि आहे त इनमल अमाल बिल नियात, अमल त नियत सां आहे। छा तव्हां जेकॾहिं गुनाह जो नियत करे क़ुर पढ़ो था या ज़ेर ज़बर जी ग़लती कंदो त छा तव्हां माना था तब्दील कयो? न आहे। हालांकि गुनाहगार वो होगा जो अरबी का आलिम होगा और जानबूझकर ज़ेर ज़बर की ग़लती करेगा ताकि माना बदल कर लोगों को धोखा दे सघे, त उनखे ॾोह थींदो, असांखे कीअं थींदो ॾोह? ऐं तंहिंजे करे हीअ हदीस शरीफ़ में अचे थो त हिकिड़ो मोमिन जेको क़ुर पढ़े अमल थो करे त उनजो मिसाल आहे नारंगीअ वांगुरु, जंहिंजो मज़ो बि सुठो आहे, ख़ुशबू सुठी आहे। पर हिकिड़ो मुस्लमान क़ुर नथो पढ़ी सघे, पाण नथो पढ़ी सघे, पर ॿियो हुनखे केरु माना करे ॿुधाए थो, पोइ अमल करे थो, त इन जो मिसाल कतल वांगुरु आहे, जेको मज़ो सुठो अथसि पोइ खणी ख़ुशबू कोन अथसि जो पाण कोन थो पढ़े। ऐं मुनाफ़िक़ जो मिसाल आहे जो क़ुर पढ़े थो त उनजी मिसाल आहे ख़ुशबूदार गुल वांगुरु, जो बूत अची अथसि पर खाइण में कड़ो आहे। ऐं उन मुनाफ़िक़ जो मिसाल क़ुर बि कोन थो पढ़े त उन जी उहा आहे जेको छा हूंदो आहे, इहो जेको वारीअ में ॼमंदो आहे, जेको खाइण में बि कड़ो ऐं धप हूंदी आहे। तंहिंजे करे अलाह ताला जे रसूल सां फरमायो आहे, अक्सर मुनाफ़िकी उम्मती क़ुराउहा, मुंहिंजे उम्मत में अक्सर मुनाफ़िक़ कारी आहिनि, जेके बाक़ाइदे सुहिणे सुर सां त क़ुर पढ़नि था, पर न उन्हनि खे ख़ुदि ख़बर आहे त मां छा थो पढ़ां, न ॿिए कंहिंखे पहुचाइनि था। तॾहिं मां नथो चवां, हदीस शरीफ़ आहे त अक्सर मुनाफ़िकी मुंहिंजे उम्मत में, अक्सरियत मुनाफ़िक़ उम्मती क़ुराउहा जेके कारी आहिनि। तंहिंजे करे दुनिया में तो इस्लाम कुरान के तर्जमे से फैल रहा है, लेकिन यहाँ पाकिस्तान में पढ़े लिखे ज़हीन लोग ज़ेर ज़बर की गलती की वजह से कुरान की तबलीग करने से कतराते हैं, इसीलिए अवाम नास बहुत बड़े खैर से महरूम। यो जार नंबर चौथों। जार नंबर पंजों, कुरान सामने रख कर तकरीर करना और एक दो आयतों की तिलावत करके बाकी सारी तगे शिरक फिरके वारियत बिदत में कम कंदा। माना पहिरीं कुरान जी 2-3 आयतूं पढ़ंदा, पोइ अचे लॻंदा स्टोरियुनि में। भाई जेकॾहिं क़ुर पढ़ी थो त माना कर न, भला तूं तक़ीर छाजे लाइ थो करीं? तूं क़ुर अलाह ताला खां वधीक तूं सम्झाईंदे माण्हुनि खे, तूं क़ुर जी माना माण्हुनि खे ॿुधाए, जीअं मां तव्हांखे ॿुधायां पियो थो। ऐं अलाह क़ुर में इन्हनि माण्हुनि खे आइडेंटिफाई चए थो, इन मिनहुम लफ़रीक़ैन यलउन अलसिनतहुम बिल किताब। चई हिकिड़ा माण्हू जॾहिं तक़ीर कंदा न त पोइ वरी पंहिंजो इन ज़बान खे ईअं मोड़ींदा, ले तैसू मिल किताब, त तव्हां सम्झो त क़ुर जी ॻाल्हि थो करे। वमा हुआ मिनल किताब, अलाह जो हे ठगी पियो थो करे, क़ुर जी ॻाल्हि करे ई कोन थो, रुगो तव्हांखे इम्प्रेशन ॾिनो अथई। भई यकूल हुन में इंदिला, वरी हर चवंदो अलाह सां ईअं थो चवे। अलाह ते वमा हुआ में इंदिला, अलाह ने चयो ई कोन्हे को। यकूलू अलाह कज़िब, ऐं अलाह ते कूड़ थो वणे। वहुम यालमून, पर आलिम आहिनि, ख़बर अथनि त अलाह ईअं कोन चयो, पर बसि धोखे ॾियण जे लाइ। तंहिंजे करे अलाह ताला फरमाए थो, या लज़ीन आमनू न कसीरन मिल अहबार रोहबान, माना थो कयां। चए थो अक्सरियत जेके बुज़ुर्ग ऐं पीर थियनि था, न याकुलून अम्वानास बिल बातिल, माण्हुनि जो इन जो मक़सदु आहे माण्हुनि जो माल ठगीअ सां खणणु। वय सुद्दून अन सबीला, हिन सिधे रस्ते खां माण्हुनि खे रोकींदा। वल्लज़ीन यख़्नूज़ून ज़हब वल फिज़ा, पोइ अहिड़ा ठगी करे जेको सोन ऐं चांदी गॾु कनि था। वला युनफ़िकूना फ़ी सबीला, उहो ज़कात बि कोन ॾींदा, चवंदा असांजे ज़कात आहे ई कोन, असां त पीर आहियूं। फ़बशिरुहुम बिअज़ाबिन अलीम, इन्हनि खे अज़ाब अलीम जी अहवाल ॾियो। ॼार छऊं, चवनि था त असांजे हिन बाड़ में आ जाओ, माना असांजे फ़िरके में अची वञो, असां तव्हांखे जन्नत में वठी वेंदासीं, ऐं जेको आहे सो तव्हांखे दुआ करे तव्हांखे रिज़्क़, माना जन्नत असां वठी वेंदा आहियूं। क़ुर में इहो थो चए। काल लज़ीन कफ़रू लिलज़ीन आमनू, इहे काफ़र ईमान वारनि खे चवंदा अतबियू सबीला, असां वारो रस्तो पकड़ियो, नहमिल ख़तायाकुम, असां तव्हांजा सभु गुनाह खणंदा। बाबा गुनाह साईं खणंदो। अलाह चए थो वमा बिहामिलिन मिन ख़ता मिन शैइन, अलाह चए थो केरु कंहिंजो हिकु तिर जेतिरो गुनाह कोन खणंदो। इन्नहुम लकाज़िबून, इहो कूड़ था हणनि। ॼार नंबर 7, जेकॾहिं क़ुर जी माना कंदा त छा अहिड़े नमूने सां माना कंदा त हिन वक़्तु हिन क़ुर जी आयत जो कहिड़ो तलक, पर उहो हिस्ट्रीअ में खणी वेंदा। ईअं लॻंदो ॼण क़ुर फ़क़ति पुराणे क़िसों का मजमू आहे, ऐं शान नज़ूल करे ऐं हिन खे पुराणे ज़माने जा क़िसा करे छॾींदा। मिसाल तौरु इहो अलाह ताला चए थो ईअं कनि था। वैज़ा कीरलो माज़ा अंदर रबकुम, जॾहिं काफ़र पुछनि पिया त बाबा हे हिन ते क़ुर थो लहे, हिन में छा ॻाल्हियूं आहे, त चवनि था कालू असां थियूं चई कुझु कोन्हे, पुराणे ज़माने जा क़िसा आहिनि। ईअं कोन्ह चवंदा त हिकु हिकु आयत हिन दौर जी आहे, हिन हर आयत खे ॾसिजे त हिन दौर में इन आयत जो छा मतिलबु आहे। मिसाल तौरु इन फ़िरौन अला फ़िल अर्द, हिन जो मतिलबु आहे त फ़िरौन हिकिड़ो सुपर पावर हो, ऐं पोइ छा कंदो हो जो
माण्हुनि खे ग्रुपनि में विरहाईंदो, जीअं असांखे अंग्रेज़ विरहाए वियो आहे फ़िरक़नि में, ईअं विरहाईंदो। पोइ छा कंदो जो मर्दनि खे कमज़ोर कंदो, मायुनि खे तालीम ॾियारींदो, ताक़त कंदो। इन्नहु कान मिनल मुफ़्सिदीन। त हाणे चवंदा अदा हिकिड़े ज़माने में फ़िरौन जो कमु कंदो। न न न न न हाणे चओ त हिन बि हाणे बि ईअं आहे। हे अंग्रेज़ आया, उन्हनि बि साॻियो कमु कयो, फ़िरके वारे त कयनि। हा अॼु बि चवंदा मायूं 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 मायूं, ऐं मर्दनि जो नालो ई कोन था वठनि। इहा आहे ॼार अठों। चवनि था त अलाह बादशाह हुआ, उहो बि सिफ़ारिश जो मोहताज आहे, हुनजे बि दरबार में माण्हू वेठा आहिनि, तव्हां उन्हनि खे सॾींदव त उहो जेको आहे सो, ऐं पोइ उन सुफ़ा नाले ॾोकड़ वरी पाण था कमाइनि। अलाह फरमाए थो इन लज़ीन तदउन मिन दूनिल्लाह इबादुन अमसालकुम। अलाह फरमाए थो त जेकॾहिं तव्हां अलाह खां जिन खे सॼो था, उहे बि तव्हां वांगुरु मुंहिंजा प्यारा बाना आहिनि। फदऊं, हाणे जेकॾहिं तव्हां नथा मुड़ो, उन्हनि खे सॼो था जेके मरी चुका आहिनि, त भला जेकॾहिं सॼोनि था फ़स्तजीबू लकुम इन कुंतुम सादिकीन, त पोइ सॾुजनि था तव्हांखे। जे सॾुजनि त पोइ सचाओ, जे नथा सॾनि त माना तव्हां कूड़ाओ। तंहिंजे करे अलाह फरमाए थो उलाइक लज़ीन यदऊन, जिन खे तव्हां सॼो था, यब्दऊन इला रब्बिल वसीला, इहे अलाह जा बाना ख़ुदि मूंखां घुरंदा हुआ। ॾिसींदा हुआ त कहिड़ो तरीक़ो आहे जो असीं अलाह खे राज़ी थियूं। यरजून रहमतूं, अलाह जी रहमत खे पुकारींदा। यख़ाफ़ुन अज़ाब, अलाह जे अज़ाब खां डिॼंदा हुआ। ऐं इन अज़ाब रबिक कान महज़ूर, अलाह जे अज़ाब खां डिॼणु खपे। शाह लतीफ़ इन जो तर्जुमो थो करे, ॾातार त तूं ॿिया मिड़ाई मंगणा। ईअं आहे न, कोन्हे कंहिं अलाह खां कोन घुरियो आहे। सभिनी खां घणियूं दुआऊं रसूल सां घुरियो आहे। चए थो ॾातार त तूं ॿिया मिड़ाई मंगणा, मींहं मुदाए था वसणा सदा वसी। तूं मींहं मुदाए थो वसंदो, माना जेकॾहिं को अलाह जो वॾी जेरो आहे, उन खां दुआ कराए सघिजे थी। मौसम जो उनजो मौसमु आहे। पर अलाह त हयूं कयूं मां, माना सदा वसी तूं, जे घर अची मूं त मां मेरे ई मान लहां। ॻाल्हि नंबर 9 चए थो ॾिए अलाह तो, लेकिन बुज़ुर्गनि जे चवण ते ॾींदो। क़ुर में अलाह साईं छा थो चए, मां माना थो कयां, अलाह खां सवाइ अहिड़ियुनि शयुनि खे पूॼनि था जे न त उनखे नुक़सानु पहुचाइनि थियूं, न के कंहिं फ़ाइदो। पूॼणु माना पुकारणु, इबादत मुख़ुल दुआ मुख़ुल इबादा, पुकारणु इबादत जो मग़ज़ आहे। ऐं न की खेनि फ़ाइदो पहुचाइनि था। चवंदा त इहे अलाह वटि असांजा सिफ़ारिशी आहिनि। ए पैगाम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खेनि चयो त छा अमी अलाह खे अहिड़ी शइ था ॿुधायो जो आसमान ज़मीन खेसि मालूम न आहे। इहो पाक आहे उन्हनि खां बुलंद आहे जिन खे शरीक था कनि। माना अलाह खे चई त इहे अलाह खे ई ख़बर न आहे त इहे अलाह खां तव्हांखे कमु कराइजनि था। अलाह चवंदो मूंखे त ख़बर कान्हे का। ॼार नंबर 11 जादूअ जी तक़ीर करण में ज़बरदस्त आहिनि। अहिड़ी तक़ीर कंदा जो बिल्कुलु हिप्नोटाइज़ करे छॾींदा। ऐं इहो अचे थो त सहर बयानी जादू की तरह असर होती है। हीअ रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको आहे सो चए थो त हिकिड़ो शख़्स आयो किथां, जा में मशरिक़ माना इंडिया पाकिस्तान मां। असांजा इंडिया पाकिस्तानी अहिड़ी तक़ीर था कनि। जा रजुलान मशरिक़ ख़ता, उते जी तक़ीर कई। फ़क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन मिनल बयान सहरा, त चयईं त अहिड़े क़िस्म जी जेका तक़ीर जंहिंमें लपटा हणु, मुकूं हणु, रड़ियूं कराइणु, अहिड़े क़िस्म जी तक़ीर में जादू हूंदो आहे, सहर हूंदो आहे जेको माण्हुनि खे मुतासिर कंदा। ऐं उन खां पोइ इहे कवालनि जा ऐं शेरनि जा धोखा। अलाह फरमाए थो शाइरनि जी ताबदारी गुनाह ई कनि था। छो त न ॾिठो त उहे सभु कंहिं मैदान में वञनि था, माना हर कंहिं क़िस्म जो। पर उहे शाइर अनम यकूल माला यफ़ुन, जेको चवंदा पाण उन ते अमल कोन था कनि। हा नेक शाइर थी सघनि था, इल लज़ीन आमुन अमुल सालिहात। इन्हनि माण्हुनि जी शेर में ज़रूरु हिकमत हूंदी। उन खां पोइ मिसाल थो ॾियां, छा था चवनि, मीम से तूने छुपाया राज को अपने। हाणे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नालो मोहम्मद आहे न, चयो त इहो मीम तो बड़ी अटकल करे विधो आहे पंहिंजे नाले में। ए अहद अहमद की सूरत में निहा तू ई था, तूं अलाह तू ई आहीं। पर रुगो मीम विझी असांखे तो भुलायो आहे। अदब से ज़िबान थाम कर रह गया में हबीब ख़ुदा को ख़ुदा कहते कहते। हाणे इहो शेर हाणे कंहिं जेको आहे सो कंहिं बदी तफ़ासीर में अचे थो। उन खां पोइ वरी छा था चवनि, ख्वाजा मोहम्मद यार फरीद जे बारे में, तख़्त फ़रीद तख़्त है रब फ़रीद का, नक्शा खींचा हुआ है अर्श मजीद का, बस या फ़रीद कहते ही जन्नत मिली हमें, अल्लाह ढूंढता है बहाना फ़रीद का, क्या खुदा की शान है या ख़ुद खुदा है जलवगर। इन जे नाले चवंदा ख्वाजा मोहम्मद जे यार फ़रीद, त इहो अलाह पाण मौजूद आहे, मिलती है अल्लाह से तस्वीर मेरे पीर की। यार नंबर 11 शिकिल सां ठाहींदा, पगड़ पाईंदा, वरी सावा जुबा पाए हीअं वेहंदा, वरी 2-3 माण्हू जा पेरनि खे कंदा। पर इहे अक्सर इन्हनि सां शैतानी जिननि जी मदद हूंदी आहे, उन सां ॻाल्हाईंदा आहिनि। चए थो त कहिड़ा इहे जेके शैतान इन्हनि सां ॻाल्हाईंदा आहिनि, मां हिन में कढियो आहे।
ऐं जेको माण्हुनि जूं ख़बरूं अचे हिन खे एडवांस में ॾींदा आहिनि त फलाणो माण्हू तो वटि फलाणे कम लाइ अचे थो ऐं इहे जेके सिकनि था इहो क़ुर में अचे थो कज़ाल लिक जलना कुल नबीन अदून शयाती इंस वल जिन चए थो त असां नबियुनि जे लाइ ऐं इंसाननि जे लाइ इहे शैतानी इंसान ऐं उहे जिन शैतानी जिन ऐं उहे जंहिंजा यार इंसान जिन सां यारी रखनि था इहे जेके आहिनि से ठहिरनि यू ई बादुम इला बादिन इहे हिक ॿिए सां ॻाल्हाइनि था माना शैतान पंहिंजे इंसानी ठग सां ॻाल्हाए थो पर हिक ॿिए सां ठगी कनि था वलो शाह रब को मां फलू जे अलाह चाहे हा त इहो कमु अलाह न अलाउ करिया पर अलाह चए थो मां जन्नत ठाही आहे फ़ज़रुम वमा यफ़्तरून छॾीनि जेको कमु कनि था तंहिंजे करे हीउ जेको आहे सो ॾिसो त हे वेठो आहे हे सभु ठग आहिनि बहरहाल हाणे हे जेको 11हों आहे खां 19 ताईं इनशा अल्लाह वरी इनखे मां सुभाणे बयानु कंदुसि अलाह ताला मूंखे ऐं तव्हांखे इहा सम्झ अता फ़रमाए अॼोके ॾींहं जो टाइम पूरो आहे त थी सघे थो त सुभाणे इन खां बाक़ी जेके रहियल 11, 19 उहो तव्हांखे सुभाणे मां ॾसींदुसि इनशा अल्लाह ताला सुभाणे रबिक रबिल इज़्ज़त अम्मा यसिफ़ून वसलाम अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।